दादलगारी में तव्हांखे ख़बर ॾियूं ॻोठ अली बख़्श महर में ॿिनि पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि घरनि में पियल अलाह तला सड़ी रखी वियो आहे। मुतासिरनि पारां वावर जी अपील कई वई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे दादलगारी मां ॾियूं पिया ॻोठ अली बख़्श महर में बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। ॿिनि पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी आहे। बाहि सबबि घरनि में पियल सामान सड़ी रखी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। दादलगारी वेझो ॻोठ अली बख़्श महर में ॿिनि पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया दादलगारी वेझो ॻोठ अली बख़्श महर में ॿिनि पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि सबबि सामान सड़ी रखी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हिननि पारां वस वारनि खे मदद जी अपील कई वई आहे। दादलगारी जो ॻोठ आहे अली बख़्श महर जिथे बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। बाहि लॻण सबबि ॿिनि पोरियतनि जा घर सड़ी रखी विया आहिनि। राब्तो कयो आहे दादलगारी में अमजद लगारी सां। अमजद आगाह कजो। जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां त दादलगारी ॻोठ अली बख़्श महर उनसानी में ॿिनि पोरियतनि पिनियो मारवाड़ी ऐं शबीरो मारवाड़ी खवनि घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में घर में पियल ॿिनि निणनि जो दाज, 2 मोटरसाइकिलूं, 50,000 रोक ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। उन सां गॾोगॾु घर में बीठल चौपायो माल 4 बकरियूं पिणु सड़ी ज़ख़्मी थी वियूं आहिनि। इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो ॾेकी वक़्त न पहुतो, जंहिंजे करे स्किननि जो नुक़सानु थी वियो। हिन वक़्त ताईं बि कखावनि घरनि में बाहि भरंदड़ आहे। उन मौक़े ते मुतासिरनि पिनियो जी ऐं शबीरो मारवाड़ी डीसी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मदद जी अपील कंदे चयो असांजा कखावा घर बिल्कुलु सड़ी विया आहिनि। असांजा जेके बचा आहिनि उहे बिल्कुलु खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॿिए तरफ़ मां ॿुधाईंदो हलां त देसी तालके जे अंदरि तक़रीबन 1 हफ़्ते अंदरि बाहि जा 10 खां वधीक वाक़िया थिया आहिनि, पर फायर ब्रिगेड अमलो ॾेकी हिन वक़्त ताईं किथे बि वक़्त सिर न पहुतो हो। ऐं उन सां गॾोगॾु माड़ी गैस कंपनी तोड़े एंग्रो वारनि बि कंहिं बि बाहि वाक़िए में पंहिंजी फायर ब्रिगेड महिरबानी तफ़सील खां करण लाइ।